नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का आराम या संझा सही है आया वया बिशार सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। ₹40,000 खां घटि पघार खणंदड़नि खे वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। ₹2,000 जो वज़ीफ़ो ईंदड़ महीने जून में मिली वेंदो। घर जी सरबराह औरत 786 ते पंहिंजे सुञाणप कार्ड जो नंबर उमाणे हिन स्कीम ज़रिए 8 करोड़ 40 लख माण्हुनि खे वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त 26 मई ते पेट्रोल जा अघ वधाया आहिनि। मुनासिब न आहे त पहिरीं जून ते वरी क़ीमतूं वधाइजनि। बिजली जे अघनि में अञा ताईं का बि समरी नाहे आई। IMF सां निजकारी बाबति के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि। IMF सां स्टाफ लेवल जो मुआइदो जून ताईं थी वेंदो। मुआइदे खां पोइ पैसा मिली वेंदा। IMF खे $5 अरब जो चयो आहे। उमेदु आहे त $4 अरब थी वेंदा। हिन ई माली साल में $1 बिलियन खां वधीक डॉलर्स आलमी बैंक खां मिली वेंदा। एशियाई तरक़ियाती बैंक खां बि पैसा मिली वेंदा। तेल जा अघ ख़ुशीअ सां न आहिनि वधाया। आलमी मंडी में क़ीमतूं वधियूं हुयूं। हिन हफ़्ते चीन मां माली पैकेज जे सुठी ख़बर मिलंदी। महंगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। अवाम महंगाई जी चकी में पीसजी रहियो आहे। गरीब वटि हिकु वक़्त जी मानी ऐं इलाज लाइ पैसा न आहिनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध बाबति असां दिलि ते पथर रखी फ़ैसिलो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो लाहौर जी अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हिननि माहवार 28 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां ख़र्च करे पाकिस्तान जी पिढ़ियल करोड़े माण्हुनि लाइ सब्सिडी ॾिनी। हुकूमती इताद नेब चेयरमैन लाइ सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज जस्टिस रिटायर मक़बूल बाक़री जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रीअनि मूजिबि नून लीग PP ऐं ॿियनि इतादी जमायतुनि विच में नए नेब चेयरमैन जे नाले ते सलाह मशवरा थिया। नए चेयरमैन लाइ जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़री जो नालो हुकूमती लिस्ट में सरफ़हिरिस्त आहे। ज़रीअनि मूजिबि जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़री जो नालो आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ विच में थियल मुलाक़ात दौरान गौर हेठि आयो। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो बहरान बरक़रार। बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। बिजली जो शॉर्टफॉल 5780 मेगावाट थी वियो। पावर डिवीज़न मूजिबि बिजली जी मजमूई पैदावार 18720 मेगावाट आहे। टोटल घुर्ज 24500 मेगावाट आहे। सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत कारूंझर मां पथर कढंदड़ कंपनियुनि जी नज़रसानी अपील रद्द करे छॾी। इंतिज़ामिया खे कारूंझर जा पथर कढंदड़ कंपनियुनि जूं कैंप्स ख़तमु करण जो हुकुम। अदालत SSP थरपारकर, SHO नगर पारकर ऐं SHO डानो दांदल खे रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट जमा करण जो हुकुम ॾेई छॾियो। नगर पारकर में कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ कारूंझर सुजाग फोरम पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी। अॻवाननि जो चवणु आहे त कारूंझर असांजी जीअण जो वाहिद ज़रियो आहे जंहिंजी कटाई करे डेमनि में इस्तेमालु कयो पियो वञे। बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग सुभाणे थींदी। पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो सामान पहुचायो पियो वञे। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। सिबी, ज़ियारत, जाफराबाद, हरनाई, लोरलाई, ज़ो, पशीन, चमन, कोहलो, शीरानी, मस्तूम, खुज़दार, नसीराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में चूंडुनि जूं तयारियूं मुकमल। 5236 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं। 2000 स्टेशन्स हसास करार। 17774 उम्मीदवार मैदान में लथल। क्वेटा ऐं लसबेला ज़िलनि में बाद में चूंडूं थींदियूं। पाकिस्तान खे एटमी ताक़त बणिजंदे 24 वरिया गुज़री विया। तकबीर जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। 28 मई 1998 ते पाकिस्तान 5 एटमी धमाका करे दुनिया जे 7वीं एटमी ताक़त बणिजी वियो हो। बलूचिस्तान जे ज़िले चावी में एटमी धमाका करे पाकिस्तान इस्लामी दुनिया जे
पहिरीं एटमी क़ुवत बणिजण जो बि एज़ाज़ हासिल कयो। हब में ओभर बाईपास से ऑयल टैंकर वाटड़नि मथां चढ़ी वियो। 3 ॼणा फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल पहुचायो वियो। धाबेजी में वैशी जवाबदार पारां मासूम ॿाड़ी सां ज़्यादती जी तस्दीक। पुलिस ज़्यादती जो केस दाख़िल करे जवाबदार साजन भंगी खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर ॿाड़ी जे वारसनि ऐं सियासी अॻवाननि पारां SSP खां जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हिंगोर जा वासी नौजवान कराची में अणॼातल हथियार नथां क़तल। मार्जवेल जी सुञाणप गुलशाह गाज़ी पाड़े वासी भूरल सैतो तौर थी। संदसि घर में कोहराम मची वियो। सकरन वेझो क़ौमी शहरा ते कराची खां मोरो वेंदड़ ऑयल टैंकर कल्टी। 5000 लीटर पेट्रोल ज़ाया थी वियो। नेशनल हाईवे अथॉरिटी पारां रोड जी मरम्मत थियण सबबि हादसो पेश आयो। वाक़े खां पोइ इमदादी कारकुन पहुची विया। सिंधड़ी भरसाकोट हाजी हुसैन कालरो वासी नौजवान ईसर भील 23 ॾींहं अॻु बाज़ियाब न थी सघियो। वारसनि मौजूदु धाड़ियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ 15 लाख रुपया भुंग तलब कयो हो। न ॾियण जी सूरत में लाश मोकिलण जी धमकी आहे। पुलिस जो चवणु आहे त ईसर भील औरताणे आवाज़ ते रिगजी अगवा थियो आहे। बाज़ियाबी लाइ घोटकी पुलिस सां राब्ते में आहियूं। शिकारपुर ज़िले में अगवा थी वियल 4 ॼणनि जो पतो न पइजी सघियो। खानपुर जे लंजोलाड़े वटां अगवा थी वियल ट्रक क्लीनर सादिक लाशारी फैज़ू थाणी जद मां अगवा थियल 2 पेश इमाम अब्दुल सबूर कलोड़ो ऐं अली अकबर हिकिड़ो बाज़ियाब न थिया। मोहम्मदाबाद थाणी जद मां अगवा थी वियल टावर चौकीदार इनायतुल्ला सुमरो बि बाज़ियाब न थी सघियो। पुलिस जूं मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कार्रवायूं जारी। नसीराबाद भरसाकोट वधू कलोड़ो वासी 2 नौजवान 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवाननि अरशद अली कोरी ऐं आमिर कलोड़ जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त हिननि जी कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। मीरपुर बुलडो भरसां ॻोठ खमीसो खान बंबल वासी 2 मासूम ॿार कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े मां गुम थी विया। मदरसे में पढ़ंदड़ नींगर मुज़मिल हुसैन ऐं अब्दुल कुदूस पुरस्कार नमूने गुम थी विया। ॻोल्हा बावजूदि पतो न पियो। वारस परेशान। आई 5 ॾींहं अॻु सखर मां औरताणे आवाज़ ते रिगजी अगवा थी वियल काज़ी अहमद वासी मस्जिद जो पेश इमाम बाज़ियाब न थियो। ॻोठ काठड़ी वासी हाफ़िज़ अली नवाज़ ॾाहिरी धाड़ियलनि वटि बांदी बणियल। धाड़ियलनि पारां बाज़ियाबी लाइ वारसनि खां 30 लाख रुपया भुंग तलब। काज़ी अहमद वेझो ॻोठ न्याज़ी खान सियाल वासी शागिर्द अदील उनर जो पतो न पियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर।